के गुजारिश कंदुसि एडवोकेट राय सिंह सोढो साहब के अचनि ऐं राम सिंह सोढो साहब के बारे में पंहिंजी ॻाल्हि रखनि। एडवोकेट राय सिंह सोढो साहब। इन स्टेज ते वेठल इंतहाई क़ाबिल एहतराम अरबाब लुत्फुल्लाह साहब, इन पिंडाल में वेठल सभई सिंध जा सजण, सभिनी के सलाम नमस्ते मुजरो सा। सब खां पहिरीं आरोखी में आऊं श्री पृथ्वीराज सोढे जे परिवार जो थोराइतो आहियां, जंहिं पंहिंजे सॼे समाज के गॾु करे सॼे समाज में राम सिंह सोढे जी ॾसियल राह ते हली सॼे समाज के उहो ई मैसेज ॾिनो त जीअं सोढो साहब तव्हां सां हलियो ईअं ई असीं उनजो अहिड़ो औलाद तव्हां सां गॾु हलंदासूं। असां दिलीप नगर में जॾहिं तॾो उछायो सूरज तपेदार त यकीन मञो त सॼी सिंध हुते आई, सॼी सिंध जे माण्हुनि अची हिन जे ॾुखे में भाङे भाईवारी कई। आऊं अचां थो स्टेटस ते राम सिंह जी ज़िंदगी साहब ते त सभिनी ॻाल्हायो आहे। श्री पृथ्वीराज सोढो, श्री समेर सिंह सोढो, श्री रण सिंह सोढो, इहे सभई इन ख़ानदान में इहे सपूत माण्हू हुआ जिन जेको पोखियो हो उहो ई श्री राम सिंह सोढे लुणियो। श्री राम सिंह साहब पंहिंजी आत्मकथा में लिखियो आहे त मूंखे इहा मजबूरी हुई ऐं मुंहिंजी इहा सोच हुई। मूं सोचियो थे त जेको मुंहिंजे माइटनि जो 3 पीढ़ियुनि खां सियासी तौर ते अवाम सां रिश्तो आहे आऊं हुनखे निभाए सघां। जो सोढो साहब पहिरीं डिस्ट्रिक्ट काउंसिल जा पंहिंजी यूनियन मां मेंबर थिया त सॼी यूनियन जा माण्हू जेके बि हिंदू मुस्लमान बिरादरी जा माण्हू हुया उन्हनि कंहिं बि साम्हूं फारम कोन भरियो, उहे सभु सोढे साहब के हक़ में वितकरा थिया। सोढो साहब यकरा थिया। पहिरीं सियासत जी इहा ही कामयाबी हुई, छो जो उनमें संस वॾनि एतिरो पोखियो हो जो सोढे साहब के उहा ही लुणनो हो। 50 साल जी तारीख़ में थरपारकर मां सोढो साहब असांजी यादगिरी में पहिरियों ही माण्हू हुया जेको मेंबर ऑफ प्रोविंशियल असेंबली सिंध असेंबली जंहिं पाकिस्तान असांजे मुल्क जो वजूद असांजे मुल्क जे ठाह जो रेजोल्यूशन पास कयो, उते ही मेंबर बणिजी विया त पंहिंजे राजपूती कल्चर में पंहिंजे राजपूती ड्रेस के भी उते मान रखियो। सोढे साहब जेका भी शुरुआत कई, जिन भी रीतन रस्मन तैलीम जी जेका शुरुआत कई उहा ही पंहिंजे खानदान मां कई। अॼु बि असांखे फ़ख्रु आहे जो सोढे साहब जे पंहिंजे खानदान में 2 टे छोकिरा डॉक्टर भी आहिनि त इंजीनियर भी आहिनि। ऐं उन्हनि सभिनी राजपूत दोस्तनि जो थोराइतो आहियां जो असां जॾहिं मैगज़ीन कढियो पे त जिन जिन राजपूत माण्हुनि चाहे उमरकोट चाहे सांगड़ चाहे थरपारकर जा जेके राजपूत हुया उन्हनि असां सां जेको पंहिंजी दिली हमदर्दी कई। मूं सूरज सोढे खां इहा इजाज़त घुरी त सॼे समाज जे पारां असीं सोढे साहब ते मैगज़ीन छपायूं था त उहा उनजी वॾाई हुई जो उन असांखे इजाज़त ॾिनी दिलि सां। ऐं सॼी सिंध जे लेखकनि इहा असां ते महिरबानी कई जो जंहिं दोस्त खे असां चयो थे उन्हनि असांजी हिकु ॻाल्हि खे एहतराम सम्झी असांखे जेको मवाद लिखी ॾिनो उहो मैगज़ीन अॼु सॼे अवां जे हथनि में आहे। ऐं इहा ही उम्मीद करियां थो पृथ्वीराज जे खानदान मां असां जेके भी मुंहिंजी यादगिरी में 20 साल में प्रोग्राम कराया आहिनि उनमें हड़ा वड़ा विञाए असां सां हशाश ऐं बशाश कदम कदम तपेदार सूरज सोढो ऐं लक्ष्मण सिंह सोढो बीठा आहिनि। अॼु उन्हनि जे औलाद मां भी इहा तोक़े करूं था। नौजवान नस्ल वेठो आहे, इन्हनि जे इल्म में इहा शइ आणियूं था त पृथ्वीराज जो खानदान थरपारकर जे उन चिंद खानदाननि में शुमार थिए थो जिन जे वॾनि में इहा सियासी रत दौड़ंदो हो, जिन्हनि जा वॾा भी उन लेवल ते उन स्टेटस में उन दौर जा माण्हू हुया। उन्हनि जे पंहिंजे वॾनि जी वाट के संभालण जे लाइ, उन्हनि के पंहिंजे सिस्टम के संभालण जे लाइ
सॼे समाज सां गॾु हलणो पवंदो। सॼो राजपूत समाज अवां सां गॾु आहे। असीं अवां जे दुख में पाप पती करियूं था। असीं अवां जे दुख जो सभु हिसो अॼु वंडण आया आहियूं। उमेद त अवी असां सां गॾु निभाईंदा रहंदा। असीं तव्हां सां निभाईंदा रहंदासीं। ऐं वरी बि मेज़बान आहियां जेके सॼी सिंध जा माण्हू आया आहिनि उन्हनि सभिनी जी महिरबानी। जेको तकलीफ़ करे असां वटि ॿ पुल पंहिंजा कढे आया उन्हनि जा असां ते लख थोरा।